बात सही तरह। हाँ सही सही लेकिन जरा बड़ा खाई रहा है। अरे ओ गुलाम अब्बास जी बाबा। उठो तो मत बाबा मैं खोली था भाई। हाँ बाबा ठाई जी। शाबाश ये तुम भलो करे दी अगे तो तू ही कराई में असा के सकीना रा मजबूत का बच्चे का बड़ा चंदा जाने। अरे ये सुबह लागू पूरा ये था तब अब थोड़ा चाल चाल के जाके हर चाल का बंदो छोड़ो कुमाता वाली। मैंने के तो क्यों चोखा नहीं आ वो तो नहीं रहा है वाले चाल का करे नहीं दे। बेड़ारे छना रसायो 80 रुपए यारी दा वठो सुनो मारी मुंठी किशन बाबा। अरे केड़ा मसूर वठी आयो आ अरे बॉस करन कम ये सजे दी ने पूरे हेठा था न लगे तो इनन के वरी तो कढणो पवंदो बाबा लगे तो बाबा का कौन कर देगा ई इन में निकम इन में अरे न दो छोकरो आ हिनन सा गड कम करे तो हुन के तकड़ कराइंदो तो कम कंदो न हे बाबा ठगी दो करे बाबा 80 रुपया यारी वठे तो कम पूरो कोन तो करे लगे तो हिनन के कद 55 के घोड़ा सही न कम जो न रहियो आ ए बिठो चेबो त ही कम जा न रहिया आहिनि हाणे कम कर रहा है कौन रहिया आहिनि हाणे सॼे ॾींहं में हे कंदा कम त बाक़ी छा बचंदो असांखे हो जा शुक्र हो जा तो काय ना है ये तबाही करण जे पिछो ऐं लॻे तो थो नहीं आया वो जेके खपाइण विया आहिनि न उन्हनि खे रख उन्हनि खे धिकारी कढां थो हिना था ठाहे हलो हलो ॾिसां हलो मज़दूरी था कनि हाणे 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 मज़दूरी करण आया आहिनि ॾियारी कोन घर भॻा था वञनि वेले ते वेहंदा तकलीफ़ खाइनि था अटो 40 रुपया किलो लॻो आहे भेण ज़ुल्म आहे रोज 50 रुपए थीवा मरा 50 सर वेले ते 25 किलो खाइनि अञा 50 रुपए हाणे 50 ब्लड प्रेशर मुंहिंजो थी वियो डॉक्टर ॾेखाराए वञ बाबा ता हाणे सही आयो इहो खर्च छो था कयो आई ॻाल्हि सही थो कई घणे हज़ारनि जा थींदा ये 50,000 हिननि भागनि कम ई अहिड़ो कयो आहे न हिननि जी मज़ूरी घणी कई आहे हेॾे ॾिसां अरे ज़ुल्म थी वियो 202 रुपया ले जा हाँ ये गुलाम अब्बास जा 116 रुपया आसिफ कोन ॾींदासीं बाबा ज़ुल्म आहे हेॾो अटो खाधो अथनि तक़रीबन बूंदी त ख़ाली करे विया आहिनि अब तो कुंडी बाकी आए 50 रुपया किलो लॻो पिया भेण ज़ुल्म आहे 50 रुपया अगर में 40 हूंदो पोइ बि टेंशन न जॾहिं गाड़ी चढ़ियो मुंहिंजो त वञे थो बाबा बात माण्हुनि खे मार खुदा जी पए रुगो रखत ते ज़ोर थनि निभागा बोरियूं खणी था वञनि छेणनि जूं ज़मीननि में बाण था विझरा आहिनि पैसो ॼण खां उठो अरे सेठ आहियां भिकारी आहियां मां ख़बर ई नथी पए पर शुक्र थियो जो रखत कराए था वञनि इहो मार पए दोतो ॻाल्हि खुदाई मार में जेॾी महिल अचे मूंखे पातर अरे मां दोते जो कहिड़ो ॾोह कयो आहे टैक्स वठणी अथसि त 50 रुपया महीने ते वठे न अरे 10,000 मुको हफ्ते ते वठी तो वने पादर भी हणी तो मार पेने केले न घट था कुटन घणो था जे हिन मल भी अची यो न खुदा जो कसम आ मुखे खट को हेठ लाए के लींदो ये काट इनन जा खुदा जी मार में कब्र में का जा न मिले इनन समझ ही कान दी अचे अरे मुंची लाए काडे खुदा जी मार पैसा हिन अची यो तोते खान जा मानू मुके केले मारींदा सारो जण वारो कोई न हुंदो अरे मुंची काडे वे खुदा खानो खराब करे ओ मुंची अलाए काडे तो चंद्री यो पुटरा मुंची हेलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम केर बाबा
हैं दिलबर साहब केड़ो बा ना बमाता के सुनानी तो ना माता के घर थोड़ी इंदी आ मासा तो सॉरी यार आज भला की याद कई असा की हमा होता के बैठो अच्छा बेओ बिजनेस शुरू कयो हां केड़ो कंपनी वठा ना यार मां कोले 30 रुपया बोरो खपाइंदो आया हाने चवा तो 60 रुपया कया बोरे के अरे यार जेको पैसो कमाए तो बाहर खुदा में दो गान मुके गाट मोकले पातर आनी दो जे वरी छेड़ा सही के चवा घर चला छेड़ा भी करी दो जे बोरियो वरी पैसा सुबाने से अचानक कराची अच्छा कंपनी पठराई दींदे हां तू घबराई ना हां मां पहुंचींदुस सुबाने सा तू छाते चा गडा गाडे ते बस ते अरे बस वाला किराओ वठना मार खुदा जी पैन मान सदो कपड़ा नवा न पाइंदो आज पाता तो दिस जा दो गानी तो चंदो सेठ अमीर थियो इया तू नवा कपड़ा पाता थी एड़ा पादर आनो तो छदाना रो केर न हो खुदाई मार पे मुंशी पगार वठे तो घर भगो दो हां ओता का पंजी हाने ठराइया घणो खर्च कयो तकरीबन खबर थी 4 लाख रुपया खर्च आयो हां सो भी दो ते खन चयो एक हफ्तो वे इने टपड़ गोल करे या होता कई मुंजिया अरे मां थारा या दो ते खन कमायो हो छा जो होता के थाराई त इने करे मा तालो दई छयो अंदर भी नवी दो आया हां सही है खुदा हाफिज सही है बाबा मां सुपाने सा पहुंचींदम हां साइकिल ते इंदम ठीक है खुदा हाफिज मां साथ फोन कया सुबाने कराची वणनो अरे मार खुदा पे मुंशी अचे तो मोकलाई वणास न कराची तो वणा मुंशी लाई किथे कंपनी वठणी पया पैसा भी बेकमो कटरायना पई या जेके जमो कराया मार खुदा जी तो गाने आयो थी रहा खया डोकड़ भी खसे ही ने अलाए घणा मानन ने पैसा रहा पे सब वठी था ये मजदूर भी अचन तो जवाब ॾियान अॼु निकिरी वञो मूंखां ये घाट मोहरा निभागा घाटन के अड़ा तोते कान पातर आहिनि जो घाट भी भॼी आ बाकी मुंशी निभागो रहियो आहे ओ मुंशी काॾे मरी वियो विलायती कुकड़ जा पुट ख़बर ई कान थी पई अलाए काथे आहे वञा ॿाहिरि ॾिसी अचां को मुंशी निभागो मुंशी ईंदो कोन भला ॿाहिरि वञी ॾिसी अचां अचे थो नथो अचे ख़बर ई कान थी पई ईंदो अलाए न वञी ॾिसी अचां वरी दोते खाने माण्हू बिठा आहिनि ॿाहिरि हणनि पातर अकेलो दोता पैसा बि आहिनि डिॼंदो अथव तव्हां दोते खाने माण्हू हुजनि पंज ओताक में लगे तो मुंशी नहीं दो निभागो यो केड़ो आ अरे तो हुआ जेके पातरा निकलियो बराबर दे रे आजे जी सेट वाला खुशाल भाई वा कहे जाके अच्छा तो दोता लो इले हां हां अल्लाह की भागा छेना था એટલે हाथ ही कोंदा दो गाल बुध यार मुझे मुंशी जे को निभागो यो निभागो रोज छुट्टियों तो करे पगार वठी दो महीने की छुट्टियों मुझे दिल से थी जेकॾहिं तोखे मुंशी रखां मोट कम सही कंदे न अरे तुझा भाग खुलिया आहिनि न तोखे मुंशी तो रखां कम टाइट कजां कम टाइट न कने हुन मुंशी वांगुरु कढे छॾींदो मां शाबाश तोखे ज़मीन भी संभालणी पवंदी ऐं हर वथाण भी संभालणो पवंदो सुभाणे मां कराची तो वञा पगार टाइट समझो बाबा पगार तोखे टाइट मिलंदी ठीकु आहे न बाक़ी गोदो खान पातर हणो तो थोरो ध्यानु रखंदो कर हाँ शाबाश हाणे तूं मुंहिंजे पोयां अच ये खाते जो बुका ठीक है ना याद रखना गाल ॿुधाए वो जेको मुंशी आहे पुराणो इहो ज़रूरु वरी हेॾे ईंदो ठीकु आहे तूं हिकिड़ो कमु कर इनखे हेॾे अंदरि न अचण ॾे जीअं ई अचे गेट ते अहिड़ा पातर हाणे मुंहिंजे मोटी चए थो तोखे कढे छॾियो अथसि मां हींअर ई वञा अहिड़ा पातर सोना अची हा वञ
कम शुरू था कयूं तव्हां वञो अहिड़ा दिलि ते कुट चांस हिन न अचे ज़रूरत ई कान्हे अहिड़े माण्हू रूबरू अहिड़े माण्हू खे रखी पगार भरियूं था पिया अचनि कोन था कम ते छाजा भला सड़का लॻा पिया आहिनि छा मसलो आहे लॻे थो मुंशी पक कुटेसि थो आयो आहे छा वञांसि त सही छाजी मिट्टी लगी पई आहे तोखे बाबा मुंशी आयो बाका में मारियो मान कुटियो मान भॼायो मान ईअं हलियो भॻो देरि न कई शाबाश इहा ई तो में उमेद हुई लॻे थो दोते खां जे माण्हू खे मोह में पर न अरे मार कोई दोते खां जे इलाही माण्हू हाणी चटड़ी कढे विझंदई वॾो मुंह ते अची ये हाथ में हथौड़ा है ये लगेगा सबको सारा भाग जाएगा अरे निभागा तू इंग्लिश में तो ॻाल्हाए मूंखे समझ ई कान थी अचे छा थो करे चुप कर अभी मुंशियां पर कंदा रहे मार न थी न बाका दिल ते हलो कई पगार वठे तो निभागो कम सही कोन थो करे शाबाश कंदा रहे हाणे हलिया हल तोखे वेचायासीं चाहे हल खान घणो माल छटे आए बॉस ई माल हाजिर आहे अच्छा ही मासा तो चले थे घूमो अरे मासा तो योरी सा तो भाई ऐसा अंग्रेजी लिखियो जा सके समझ ही कान के छा लिखया छा असा बढ़िया ही ना सचा बढ़िया गंजा पर के दसिंदा ना करेंगे जाती पखा पखा हाला नहीं होता है सी वगैरह राय के ला बटन खबर है फोन वाली के लिए थी अच्छा फोन आया वो हानी से कब आया ये जी फोन आया हेलो मुंशी दशाला खुश खैर जाके चनो भलो ढोल ढगा कोता दिला अंत व्यानो रली किस करो सब खुश थई ना माशर कराची में आयो मासा तो मुखो जाता मरी गया अरे यार ने दोते खांज करे तो मां सारी छडी नो पजो यार दोतो कन से नहीं पादर आनी के भगो दो छेणन का पाच का पैसा मुख खड़े तो यार दोतो खा कितने बेचे तो खैर आमा साथ जा सिक्योरिटी गार्ड ने लाई पानी बूट हणदा उनन के रोए ते अचन ने दोते खांजा मान बस कोठ में मुखे पादर आया था बस जा इते जे विछाई सनन मासा था अमा खुश है तू बता कारोबार जारी रख जा छेड़ा ना बस सादी पे वट बिल्डिंग मोला चाचा करोड़पति दियो छेड़ा ना इंशाल्लाह असा लखापति थींदा से को भी आ हां ठीक है पंज बाग दाग जो ख्याल कजा जन हालन के मधुरन के सबनी के चजा ए पाण वालो बाडी कार्ड बालू आ ना हां उन के चजा ने बाग दाग जो ख्याल कंदो हारन जो ठीक है हां लंच टाइम थी यो हां लंच टाइम की खबर बताइए मना मानी खाए ना ठीक है खुदा हां ठीक है ये
हाँ सही है अरे पाण रे मुंशी ॻाल्हायो चई त तोते खां जा माण्हू मूंखे तंग था कनि अरे तोते खां ख़ुदि मूंखे मुंचणा आया पर मां हिते भॼी आयो आहियां हाणे पाण इहो मुंशी वञी मोह ॾिठो भलाई ॾे वञा इहे छा छा सामान पिया आहिनि भला ॾिसी अचां ये छा आहे अच्छा पाइण वारी शइ आहे मूंखे ख़बर ई न आहे त छा कहिड़ी शइ आहे ख़ैर मां त सफ़ा खाई लॻो आहे तूं ॿुधा अरे हेॾे ॾे यार तूं किथे विच न असां त ॾे हाल आहे अच्छा इहा वठणी आहे मूंखे हाँ कल भी घुमाई असां त अच्छा इहा ॻाल्हि मूंखे ॾे हाल आहे इहा छा लाइ असांखे वर्दी पाराई अथनि माना मां तोखे ग़रीब थो लॻां अच्छा अच्छा यानी के हाणे हिन कंपनी जे बारे में मां पैसो ठाहियां तव्हां ही मूंखे ॾियो मां लिस्ट पढ़ांवल हिन ते छा लिखियल आहे 1200 माण्हू था रहनि हिन प्लाट में इन्हनि 1200 माण्हुनि खे पघार पिया ॾियो सभिनी खे पघार ॾींदो अरे असां 30 रुपए बोरो खपाईंदाऊं छेड़नि जो ॻोठ में परेशान थी वियो अलाए घणा किरोड़ हे कंपनी तव्हांजी खाईंदी अरे पेपर खे गोपो वञी अरे वठो बाबा ठीक आहे ॿी पार्टी खे कहिड़ी ज़रूरत आहे असां छो न पुॼी सघंदासीं कीअं ही कंपनी मां ज़रूरु वठंदुसि पैसा नथा ॾेई अकाउंट में अकाउंट में हे तव्हां रखत कंदा हिन पंहिंजे जापानी खे ॾियूं था ही कंपनी ख़रीद था कयूं 15 तव्हांखे तव्हां ॿुधायो 15 तारीख़ ते अचणो आहे पहिरियों न अचणो तव्हांखे पर ॻाल्हि ॿुध कंपनी जे मैनेजर खे इंग्लिश अचे उहो रखजां उनकी इंग्लिश आहे हर शइ जेको उर्दू माना मुंहिंजो दुबई जो दोस्त आहे अरबी ॻाल्हाईंदो उनखे बि घुराईंदासीं तूं घबरा न ॿियो ख़ैर मौलाया करम ॻोठ ॾे ख़ैर लॻो पियो ॻोठाऊं जी संगत सभु टाइट आहे ॻाल्हि ॿुध न मां पंहिंजो ॻोठ छॾियां छो थो असांजे ॻोठ जो वॾो डोन दोतो खान आहे न जेॾी महिल ॾिस मूंखे पातर हणी पैसा बि वठे थो छेणा बि खयूं थो वञे मां पंहिंजा सिक्योरिटी रखिया मां चयो हिफ़ाज़त जे लाइ सिक्योरिटी हुजनि पर हुन सिक्योरिटियुनि खे पातर हयूं थो वञे बाबर ई न आहे बाबा दोतो खान वॾी पार्टी आहे तव्हांजा हितां जा सिक्योरिटी आहिनि न यानी पुछ पुछ करे छॾींदा इहा त पार्टी मूंखे खपे दोते खान जो पहिरियां बिलो कयूं हाणे टाइम मानी जो थी वियो आहे सही आहे हिते कैंटीन आहे न पंहिंजी आहे हलो ॾे चिकन बिरयानी हे वग़ैरह खाऊं हली न हिते न खाईंदासीं न हर शइ होॾे लॻो पिया गरम गरम खाधा खाऊं माना हिते सेलिमा बि आहे
ए वाह जो कम करे जी हाँ, इतने रोट हर शइ इंतजाम थियल आहे। ठीक आहे असां हलूं कैंटीन ते हलूं का बोतल प्यार माशाल्लाह माशाल्लाह वजन छो नहीं को नई बैटरी हुई यानी ही मां वठा तो ये को सागा की बैटरी आ अब्सोल्यूट बैटरी दी चला मना हिकड़ी बैटरी जा जेका सजोरी पखो हलाई में दे अच्छा यानी लख भले पौने जी हुजे मां लख को घट खपाईंदा बाबा सजूं वठणी बचाणी हिक भी ना है अमेरिका अरे ना लाल दिन जो माल जो सही है अच्छा अमेरिका हसन माल था अच्छा ये आप भी साहब माशाल्लाह बड़ो खर्च कयो उनको सच्चा पानी अरे यार अरे बाबे अब्बा साथे मोरा अरे क्या बोल रहा मसा छने मसा क्या बेशन दो मना ना बस और न दे आए घड़ा खर्च दे ना सोलो क्या चाहे निकाले चोटी आपे वीलर ने मरा अरे वीलर अरे ये कम भलो हुआ फिर ना फिर हम कौन था अच्छा हाँ तो जल्दी कर क्योंकि ऑफिस बनी हुई कंपनी बनी हुई अच्छा बैठा तो मास बता दो तेरी केड़ी आज केड़ी मसाला परेशानी का काने अन्या काचे वती कान दई कहानी मना किने नंबर को अजा के की जाना है दादा ये सही गला बिल्कुल मन्यूंगा तमा कराड़िया नो आयो तमा का कने गुरा बार जो कारोबार कयो काम सिखो बार बड़ी गाल या कोट जा हर कारोबार में छडे लेना मैं वो थाने जेके होया सब खपाई छड्या है जी जी टोटल 50 करोड़ रुपया बैंक में जमा कराया है अच्छा मसाला इतना जो आसरो दियो जी 20 करोड़ थोड़ा आसान भी आए थोड़ा के ये जो जो आसान अंदर कंपनी में थी तो भाई गड्डी उठा ले आपको आना